मीर अमजद ठाकुर, एक्स मेंबर म्यूनसिपल कमेटी कासमाबाद। जीअं त अॼो के 5 जून ते इन्वायरमेंट जो डे आहे, पूरी दुनिया में ॿूटनि जो लॻाइण जो ॾींहुं आहे। असां हिन प्रोग्राम खां अॻु में बि हिकिड़ो प्रोग्राम असां सैरिश नगर पार्क जेको ठाहियो हो, उन में असां ॿूटा हींअर लॻाए अची रहिया आहियूं। ॿियो प्रोग्राम असांजो डिग्री कॉलेज गवर्नमेंट बॉइज़ में जेको हींअर थी रहियो आहे। ऐं इहो हिते काफ़ी अॼु असांखे सिखिया मिली आहे त हिकिड़नि प्रोफेसर ख़ुर्शीद चयो त माना असां हिसा आहे असांजो, उहो त असांखे बि ख़बर आहे सा आहे, पर इवेंटनि जे बजाए असांखे ॿूटा पोखणु घुरिजनि। वरी ॿियो डायरेक्टर एग्रीकल्चर साहिबु आहे चन्नड़ साहिबु, उन चयो त आउं पंहिंजे औलाद जे सालगिरह ते ॿूटो लॻायां थो। त उहो माना असांखे हिकिड़ी नयूं शयूं सिखण लाइ मिलियूं। असीं त केक कटे सालगिरह कंदा आहियूं, गिफ्टूं ॾींदा आहियूं, पर हीअ त गिफ्ट बहितरीनु आहे। हीअ त हिकिड़ो साह आहे। असां माना हिक ॿिए खे साह ऑक्सीजन पिया ॾियूं। जीअं त असांखे करोना मूंखे थी चुकी आहे, मूंखे ऑक्सीजन जे बारे में अहसासु आहे। ऐं हींअर तव्हां पाण ॾिसो त ऑक्सीजन केतिरी महांगी मिले थी, त असीं पंहिंजे लाइ पाण मसइला पैदा कयूं था। असीं हर सालगिरह ते पंहिंजे बचनि ते ॿूटो पोखियूं। भले असां वटि फ़र्श आहिनि, पर असां कुंडी लॻाए सघूं था, उन में असां ॿूटो पोखे सघूं था। सो मुंहिंजी सॼे सिंध वासियुनि खे, पाकिस्तान वासियुनि खे इहा ई रिक्वेस्ट आहे त हिन ॾींहं खां अलावा बि सालगिरहनि ते या कंहिं ॿियनि इवेंटन्स ते या असीं कब्रिस्तान वञूं था पंहिंजे वॾनि ते, उते ॿूटा पोखीनि ऐं पंहिंजो पाण खे ऑक्सीजन फ़राहम कनि। निहायती शुक्र।